नाज़रीन, खिपरो में जमालाबाद में खिपरो उमरकोट रोड ज़ुबून हाल बणियल आहे, जॾहिं त रहवासी सरापा एहतजाज बणियल आहिनि। इन हवाले से बिजली लिंक मौजूद है असद शाह। जी असद जी बिल्कुल, अस इन वक्त खिपरो लगू जमालाबाद में मौजूद आयूँ। मुझे बैक साइड में तुम ॾिसी सको था तो हिते जा मकामी जो रहवासी आहिनि उहे सरापा एहतजाज बणियल आहिनि। हिननि जो चवणु आहे त गुज़िरियल 23 सालनि खां खिपरो टू उमरकोट जो मेन रोड है वो ज़बून हाल बणियल आहे। वधीक हिननि मुज़ाहिरीन खां पुछंदासीं त हिननि जो छा चवणु आहे। अॼु हिकु भेरो वरी रोड एक्शन कमेटी तरफ़ां तव्हां ॾिसो पिया ही सभई माण्हू जेके आहिनि गज़ीनाबाद, भिटभाइटी, मथूण, पिपरातली, ढिलियार, मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां पाण मुरादो माण्हू निकिता आहिनि अॼु हिन रैली में। तंहिंजे करे असांजो मुतालबो हिकिड़ो ई सादो मुतालबो आहे, महिरबानी करे खिपरो टू उमरकोट रोड असांखे ठाहे ॾियो। रोड बुनियादी ज़रूरत आहे ऐं असां सभिनी जी सहूलियत आहे। असां कंहिंजे बि ख़िलाफ़ु न आहियूं। असां फ़क़ति इहो चाहियूं था त रोड ठहे। सॼे मुल्क जा रोड ठही विया आहिनि, हीउ हिकिड़ो रहियो आहे। समाजी माण्हू सभिनी शमूलियत कई आहे। असां सभिनी जो हिकु ई मुतालबो आहे त हिकु ख़तरनाक जेका रोड आहे, रोड जेके मुसाफ़िर जेके परेशान थियनि था, ख़ासि करे बीमार माण्हू आहिनि उहे परेशान थियनि था। असां सभिनी जेको वस वारनि खे अपील कंदासीं त हिन रोड खे जेको जल्द जल्द फिल फौरन जेको आहे उहो ठाराए ॾिनो वञे ऐं इंसानी जानियूं बचायूं वञे। माण्हुनि जो राइट आहे हिकिड़ो, पाकिस्तान जे कानून ऐं आइन तहत माण्हू मुतालबो कनि पिया ऐं स्टेट खे खपे त माउ जो किरदारु अदा करे ऐं ख़ासि तौर ते रुगो हिन रोड जे ठहण सां सफ़री फ़ाइदा न थींदा, बल्कि हिकिड़ी वॾी डेवलपमेंट ईंदी, तरक़ी जो हिकिड़ो वॾो सफ़र तय थींदो। माण्हुनि जे ज़मीननि जा रेट वधंदा, माण्हुनि जे मार्केटनि जा अघु वधंदा, माण्हू जेके गाॾियूं हलनि थियूं उन्हनि खे फ़ाइदो थींदो। असांजो ही चौथों मुज़ाहिरो आहे। हमीर फ़क़ीर गज़ीनाबाद भिटभाइती जे रतेकोट में गॾु थिया आहियूं। तव्हां आवाम ॾिसी सघो था 23 साल अॻु में ही रोड ठहियो आहे, अञा ताईं रोड जी मरामत न आहे थी। चूंडियल नुमाइंदनि खां फिलफौर मुतालिबो करियूं था त रोड जी मरामत कराए हिन अवाम जी बेचैनी ख़त्म कयो वञे। जी बिल्कुल, अवां मुज़ाहिरीन जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हिननि जो चवणु आहे त गुज़िरियल 23 साल खां ही रोड ज़बून हाली जो शिकार आहे। हिते जा चूंडियल अॻुवाण जेके आहिनि उन्हनि जे कन ते जूअं बि न पई सुरे। हिननि जो चवणु आहे त असां ही चौथों बार जेको सो एहतजाज कयो आहे, पर एहतजाज जो को बि नोटिस वठण जे लाइ तयारु न आहे। हिते जा जेके रहवासी आहिनि हिननि आला इख्तियारनि खां मुतालबो कयो आहे त फिलफौर नोटिस वठी ही जेको खिपरो खां उमरकोट वेंदड़ जेको रोड आहे इहो जल्द खां जल्द ठाराए ॾिनो वञे। जी।